नसीराबाद का जुल्फकार मुगेरी जी रिपोर्ट मुताबिक समूरे मुल्क में जे नंढन वडन शहरन जिया नसीराबाद में भी कश्मीरी अवाम सां यकजहती लाइ रैलियूं कढी वयूं। तफ़सील मूजिब समूरे मुल्क जे नंढन वडन शहरन जिया नसीराबाद में भी कश्मीर बनेगा पाकिस्तान कश्मीर जे मसलूम अवाम सां इज़हार यकजहती लाइ टाउन कमेटी नसीराबाद जे चेयरमैन इंजीनियर यूसुफ अजीज छुट्टो, असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद मोहसन रदा चांडियो ऐं मुख्तियार कर नसीराबाद अब्दुल वहीद तुन्यो जी अगवानी में समें शहरन पारां पाकिस्तान ऐं आज़ाद कश्मीर जा परचम ऐं बैनर खणी रैली कढी वई। उन मौके ते चेयरमैन टाउन कमेटी नसीराबाद इंजीनियर यूसुफ अजीज छुट्टो, असिस्टेंट कमिश्नर मोहसन रदा चांडियो, मुख्तियार कार नसीराबाद अब्दुल वहीद तुन्यो ऐं ॿियनि अॻवाननि पारां कश्मीर बनेगा पाकिस्तान रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त हिंदुस्तान कश्मीरियुनि मथां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथाइण ते मज़लूम कश्मीरियुनि खे मारियो वञे थो। संदन मथां सख़्त पाबंदी लागू कयूं वयूं आहिनि। अक़वाम मुतहिदा खे घुर्जे त फौरी तौर ते एक्शन खणणु घुर्जे ऐं कश्मीरियुनि खे हिंदुस्तान जे ज़ुल्म खां निजात ॾियारे खेनि संदसि घुर्ज मूजिबि आज़ाद रियासत ठाहे ॾियणु घुर्जे।